चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलजार अहमद चयो आहे त आवाम जे बुनियादी हक़नि ते का पाबंदी लॻी त सुप्रीम कोर्ट जो बुनियादी कम उन खे रद्द करे बहाल करणु आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन जे तक़रीब में खिताब कंदे चीफ जस्टिस गुलजार अहमद चयो त वकील जो कम केस जी पैरवी ऐं अदालत जो कम फ़ैसिलो ॾियणु हूंदो आहे। ॿिन्ही जो कम कानून बाबति हूंदो आहे। ॿई कानून जे अमलदारी ते यकीन रखंदा आहिनि। ॿई कानून खे हर शइ खां मथां समझंदा आहिनि। आइन ऐं अदालत जी आज़ादी ते यकीन रखंदा आहिनि। हुन चयो त आइन जी आज़ादी ऐं आइन जा सभु मामला समूरा बुनियादी हक़ महफ़ूज़ करणु सुप्रीम कोर्ट जो कमु आहे। अवाम जे बुनियादी हक़नि ते का पाबंदी लॻी या रंडक हुजे को मसइलो पैदा करे त सभिनी मसइलनि खे रद्द करे माण्हुनि जा बुनियादी हक़ बहाल करणु असांजो कमु आहे ऐं उहो ई असांजो बुनियादी कमु आहे। संदसि चवणु हो त माण्हुनि जा केस ईंदा आहिनि ऐं असां फ़ैसिला ॾींदा आहियूं, पर असल ॻाल्हि उहा आहे त असांजे मुआशिरे में कानून जी अमलदारी हुजणु घुर्जे। हर शइ कानून मूजिबि हुजणु घुर्जे। चीफ जस्टिस चयो त ही इंसाननि जो मुल्क नाहे, ही कानून जो मुल्क आहे। कानूनी तरीक़े सां मुल्क जी हुक्मरानी हुजणु घुर्जे। पाकिस्तान अंदरि सभ खां वॾो हथियार कानून आहे। उन खां सवाइ पाकिस्तान अंदरि ॿियो को बि हथियार नाहे। जस्टिस गुलजार अहमद चयो त मां वकील ऐं जज में को फ़र्क़ नाहियां कंदो। मुंहिंजे कम जो इहो ई सिलसिलो हलंदो पियो अचे जेको वकालत खां हली रहियो हो। फ़र्क़ु इहो ई आहे त बेंच जे ॿिए पासे वेठो आहियां, पर मां बुनियादी तौर वकील आहियां ऐं मुंहिंजी वापसी वकीलनि वटि थींदी।